الله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي بعث في الأميين رسولا منهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين وآخرين منهم لما يلحقوا بهم وهو العزيز الحكيم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरों अजीज दोस्तों अठावीह पारे मां सूरत जुमा जूं आयतूं सगोरियूं मां अवां प्यारी जमात जे आॾो तिलावत कयूं आहिनि।
जंहिंजे बारे में अव्हां जे ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो अल्लाह ताला शाल तव्हां सां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अदा फरमाए। प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, आयत करीमा जे तर्जुमे ॿुधाइण ऐं पंहिंजे मौज़ूअ खे शुरू करण खां अॻु में चंद तमहीदी कलमात तव्हां जे आॾो अर्ज़ कयां थो त जीअं मौज़ू तव्हांखे सम्झ में अचे त मुंहिंजी मुद्दा छा आहे। दरअसल तव्हां असां सभिनी मुस्लमाननि जो ईमान ऐं अक़ीदो आहे ऐं हुजण बि खपे अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू शुरू खां वठी करे जॾहिं खां इंसानियत वजूद में आई आहे, इंसान जे रहबरीअ जे लाइ, रहनुमाईअ लाइ, इंसाननि खे सेखारण लाइ, राह रास्त ॾसण जे लाइ वक़्तन फ़वक़्तन अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू पंहिंजा सालिह बाना कॾहिं नबियनि जे सूरत में, कॾहिं रसूलनि जे सूरत में, कॾहिं महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जे सूरत में, कॾहिं ताबईन जे सूरत में, कॾहिं तबअ ताबईन जे सूरत में, त वरी कॾहिं औलियाए कामिलीन जे शक्ल ऐं सूरत मुबारक में उहे वक़्तन फ़वक़्तन सालिह बाना ईंदा रहिया ऐं अल्लाह जे मख़लूक खे सही राह ते हलाइण जी कोशिश कंदा रहिया। क़ुरान शरीफ़ मां असांखे इहो सबक़ मिलियो आहे, लिकुल्लि क़ौमिन हाद, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो कुदरत जो कानून रहियो आहे त हर क़ौम जे लाइ ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात को हादी, को रहबर, को सम्झाइण वारो मोकिलियो आहे। इहो सिलसिलो इंसानियत जे शुरू खां वठी करे हलंदो पियो अचे ऐं इहो बि तव्हां ॿुधी छॾियो त जेसीं ताईं इंसानियत जो आख़िरी फ़र्द हूंदो त इन ज़माने ताईं बि इहो सिलसिलो हलंदो रहंदो। हर दौर में को न को हादी ईंदो, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे सही राह ते हलाइण जी कोशिश कंदो, माण्हुनि खे ख़ुदा जो पैगाम पहुचाईंदो रहियो। अॼु ताईं ईअं थींदो रहियो आहे, आइंदा बि ईअं थींदो रहंदो। हर ज़माने में अल्लाह जा नेक सालिह बाना ख़ल्क़ुल्लाह जे हिदायत लाइ आया आहिनि। असां बा इहो ईमान अक़ीदो रखूं था त असांजो प्यारो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो प्यारो नबी, आख़िरी नबी आहे। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबूअत जो सिलसिलो ख़तम आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद को नबी कोन ईंदो। पर इहा त तव्हांखे ख़बर आहे त नबी करीम आख़िरी नबी, पर इंसानियत जो सिलसिलो त हलंदो रहंदो न सही। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे जेको दीन ॾिनो सो कामिल मुकम्मिल दीन ॾिनो। अल्लाह ऐलान कयो, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, मां तव्हांजो दीन कामिल करे मुकम्मिल ॾेई छॾियो आहे। हाणे ॿिए नए मज़हब, नए किताब जी ज़रूरत कान्हे। नबी असांजो आख़िरी आहे, दीन असांजो आख़िरी आहे। पर मुंहिंजा अदा उन दीन जे तशरीह लाइ, उन दीन जे सम्झाइण लाइ, उन दीन खे सही सूरत में पेश करण जे लाइ अल्लाह जा नेक बाना वक़्तन फ़वक़्तन ईंदा रहिया आहिनि, ईंदा रहंदा ऐं क़यामत ताईं इहो सिलसिलो हलंदो रहंदो। जन हर ज़माने में, हर दौर में, हर हंधि अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे पैगाम खे फैलायो आहे। नबी करीम जे शरीयत जी तशरीह कई आहे। अल्लाह जे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम जे उम्मत जे इस्लाह जी कोशिश कई आहे।
खुदा तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु नबी करीम जे ज़ात बाबरकात खे हिन दुनिया जे तख्ते ते हिदायत जे लाइ मोकिलियो। उन ज़माने में जेके महबूब जे वक़्त में मौजूद हुया, नबी करीम उन्हनि जे लाइ बि हादी आहे, पर नबी पाक जी ज़ात बाबरकात खां बाद में इहो क़यामत ताईं सिलसिलो हलंदो रहंदो, उन्हनि जो बि मुहम्मद मुस्तफ़ा हादी आहे। ऐं उहे अल्लाह जा सालिह बाना पंहिंजे पंहिंजे ज़माने में ख़ालिस क़ुरान हदीस ऐं रसूलुल्लाह जे शरीयत जा अलम बरदार थी दुनिया में आया, जन पंहिंजे किरदार सां, पंहिंजे तालीम सां, पंहिंजे अमली ज़िंदगीअ सां ख़ुदा जे ख़ल्क़ जी रहबरी रहनुमाई कई। ईअं खणी सम्झो त उहो ख़ालिस दीन हुननि माण्हुनि खे सम्झायो जेको हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा वटां हुनखे मिलियो हो। अॼु मां तव्हांजे आॾो अॼोके हिन जुमे ते हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जो ज़िक्र कयां थो, जंहिं शख़्सियत जो मसलक, जंहिं शख़्सियत जी तालीम, जंहिं शख़्सियत जो शरीयत मुतहरा वारी तशरीह अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जे फज़लो करम सां आलम इस्लाम में एतिरी फैलियल आहे जो कंहिं बि माण्हूअ जा एतिरा पूरी दुनिया में नबियनि खां बाद में, रसूलनि खां बाद में, अल्लाह पाक जे मखलूक में उन शख़्स खां सवाइ ॿिए कंहिंजा बि एतिरा मोताक़द कोन्हनि जेतिरा उन शख़्सियत जा आहिनि। उहा हस्ती आहे सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात, जंहिंजे पुठियां इमाम आज़म अबू हनीफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाले मुबारक जे कुन्ये मुबारक जे निस्बत जे पोयां पाण मुस्लमान सुन्नी हनफी मुस्लमान सॾाईंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असांखे सुन्नी हनफी मुस्लमान हुजण जे मथां फ़ख्र आहे। मां इन जे बारे में क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में कुझु अर्ज़ु कंदुसि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शल तव्हां असांजी सम्झ सुठी करे, ख़ुदा ताला शल असांखे तव्हांखे दीन सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। मां क़ुरान शरीफ़ जी माना तव्हांखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात मुझे हबीब दे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमाए, हो अल्लाह सब चो जल जलालहु जंहिं मोकिलियो अणपढ़ीअ क़ौम में हिकिड़े प्यारे पंहिंजे रसूल खे, वल्लज़ी बास फिल उम्मियीन रसूलन मिनहुम, उहो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अणपढ़ी क़ौम मां उन्हनि मझां ई अल्लाह पाक रवानो फरमायो। यतलू अलैहिम आयातिही, ओ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे मथां अल्लाह पाक जूं उनखे आयतूं पढ़ी ॿुधाए थो। वयुज़क्कीहिम, ऐं उन्हनि खे पाक बणाए थो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, ऐं उन्हनि खे हिकमत ऐं किताब सेखारे थो। व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन, ऐं हक़ीक़त में इहो प्यारे रसूल करीम जे अचण खां अॻु में माण्हू गुमराही में हा। व आख़रीन लम्मा यलहक़ू बिहिम, अल्लाह ताला फरमाए थो वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब, इन सां निस्बत व आख़रीन जी। ख़ुदा ताला फरमाए थो उहे पोयां माण्हू जेके उन खां बाद में ईंदा, लम्मा यलहक़ू बिहिम, जेके ज़ाहिरी तरह तो उन महबूब पाक जे ज़माने खे कोन मिलिया हल, हबीब करीम जे ज़ात जी हुननि ज़ियारत कान कई आहे, पर अल्लाह पाक जे प्यारे महबूब पाक जो दीन मुबारक उन्हनि जे लाइ बि रहबरी आहे, रहनुमाई आहे। ऐं उहे पोयां अचण वारा बि ख़ुदा ताला जे मख़लूक ऐं ख़ल्क़ खे हिदायत जे लाइ काफ़ी थी पवंदा। वहुवल अज़ीज़ुल हकीम,
हकीम। ऐं उहो अल्लाह पाक जल जलालू अमन वालू पंहिंजे ग़ालिब हिकमत वारो आहे। हाणे हिते आख़रीन मिनहुम लम्मा यलहक़ू बिहिम मुराद केर हन उन जे लाइ तमामु तफ़सीरनि लिखियो आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे, आलिमनि लिखियो आहे, मुहद्दिसनि लिखियो आहे त इन मज़ा उहे शख़्स मुराद आहिनि जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी ज़माने में त कोन हा, पर नबी पाक जे ज़माने खां बाद में हुननि जे सहाबनि जे दौर में नबी करीम जे शागिर्दनि जे दौर में पैदा थिया। ऐं जीअं महबूब करीम जे ग़ुलामनि ऐं शागिर्दनि ऐं सहाबनि दीन जी ख़िदमत कई त असहाबनि जे शागिर्दनि बि अहिड़े तरीक़े सां दीन जी ख़िदमत कई। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन्हनि जे ज़रिए बि सारी रूह ज़मीन ते दीन इस्लाम खे फैलाए ॾेखारियो। हज़रत सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़ा इहो संदन कुनियो आहे, लेकिन संदन नालो मुबारक आहे हज़रत नुअमान। संदन वालिद मुहतरम जो नालो आहे साबित, यानी नुअमान बिन साबित। इमाम अबू हनीफ़ो रहमतुल्लाह अलैह, अबू हनीफ़ो कुनियो आहे, नुअमान उन जो नालो आहे, साबित जो पुटु आहे, असल में रहण वारो कूफे जे शहर जो आहे। पर इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह खे इहो बि शर्फ नसीब आहे, असां फ़ख्र सां अर्ज़ु करे सघूं था पिया त जेका इमाम अबू हनीफ़े जी अमड़ हुई उन जो असुल नसुल ऐं नानग हिन असांजे सिंध मुल्क जो हुयो। पोइ हितां सिंध जा माण्हू कूफे वञी रहिया, आबाद थिया, कुझु अरसे खां बाद में उहे वञी उते ज़म थी विया, उन्हनि माण्हुनि सां हिकु थी विया, उहे कूफे जा असुल रहाकू थी विया। हज़रत इमाम आदम अबू हनीफ़ा अन्नुअमान बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जेका वालिदा मुहतरमा हुई उहा उन ख़ानदान मज़ा हुई जेके हिन सिंध मुल्क मज़ा वञी उते आबाद थिया हा। यानी ईअं खणी सम्झो संदन वालिदा मुहतरमा सिंधी नस्ल हुई। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, सिंधी हुजनि, पंजाबी हुजनि, पठान हुजनि, बलोच हुजनि, इहे फ़ख्र जूं ॻाल्हियूं कनि के त को माण्हू इन शइ ते फ़ख्रु करे, लेकिन असां सिर्फ़ु इन जे करे इहा फ़ख्र जी ॻाल्हि कयूं था त इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जहिड़ो शख़्स बि अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जंहिंजे हथां तमामु घणे दुनिया जे हिसे खे फैज़ वारो बणायो, उन जी वालिदा मुहतरमा जो ताल्लुक़ इन असांजे मुल्क सां आहे। हज़रत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जो लक़ब आहे इमाम आज़म, यानी सभिनी इमामनि में। इमामनि मज़ा मुराद आहे उहे अइम्मा अरबा, चार इमाम सगोरा जन दीन जी फ़िक़्ह जी तशरीह कई हुई, उन सभिनी खां वॾे में वॾे हुजण जे करे सदुस लक़ब आहे इमाम आज़म, यानी वॾे खां वॾो इमाम साहब रहमतुल्लाह अलैह। मज़े जी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधायां त हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु अहिड़े दौर में पैदा थिया हुआ जंहिं दौर खे मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा भलो दौर सॼो आहे। सलात पढ़ त मां तोखे हदीस पाक नबी पाक जी ॿुधाए छॾियां। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां वरी ॿुधो सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, पाण फरमाइनि था खैरुल कुरून करनी सुम्मल लज़ीना यलूनहुम सुम्मल लज़ीना यलूनहुम। मुंहिंजो प्यारो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त सभिनि ज़माननि में भले खां भलो ज़मानो उहो पाक ज़मानो आहे जंहिं ज़माने में मां मोहम्मद मुस्तफ़ा आहियां। हक़ीक़त आहे जंहिं ज़माने में रसूलुल्लाह हुजे सो ज़मानो भलो। छा ख़्याल आहे? ॾाढे ॻाल्हायो। खैरुल कुरून, सभिनी ज़माननि में भले खां भलो ज़मानो करनी मुंहिंजो ज़मानो आहे। छो न भलो हुजे? जंहिं भले जे अचण सां जहान भलो थियो।
बुरो हुयो बंभोर, वाह लतीफ़ सोना, बुरो हुयो बंभोर पर आर्य जाम उजारियो, छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयाऊं पोर, लाथाई लतीफ़ चवे हाड़े धणी होर, आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़मानो भलो, सभु चओ मुस्तफ़ा जो ज़मानो। पर मज़े जी ॻाल्हि आहे, सोणे पाक फरमायो आहे करनी, छा फरमायो अथनि? करनी, काफ़ वॾो, रे उन खां बाद नून, उन खां बाद ये, करन, करन जी माना ज़मानो आहे, करनी या ये इज़ाफ़त जी या निस्बत जी या। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था करन माना ज़मानो, करनी माना मां मुहम्मद जो ज़मानो, करनी माना रसूलुल्लाह जो। पारई लफ्ज़ा काफ, उन खां बाद लफ्ज़ा रे, उन खां बाद लफ्ज़ा नून, उन खां बाद लफ्ज़ आहे ये। हाणे नबी करीम फरमाइनि था करनी मुंहिंजो ज़मानो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चार अखर ॻाल्हाया, काफ रे नून ये। महबूब इन चइनीअ खे पंहिंजो ज़मानो सॼो आहे। हाणे तव्हां गौर कंदव त चइनी यारनि जा अखर बि मिली था वञनि पिया। मुंहिंजे महबूब पाक करनीअ में पहिरों अखर आंदो आहे, ॿियो अखर आंदो आहे, टियों अखर आंदो आहे, चौथो अखर आंदो आहे। हाणे वरी चइनी यारनि खे ॾिसंदे त चइनी यारनि जो पोयों अखर इन तरतीब सां मिलंदो थो अचे। सिद्दीक़ जे आख़िर में काफ आहे, उमर जे आख़िर में रे आहे, उस्मान जे आख़िर में नून आहे, अलीअ जे आख़िर में ये आहे। त मुंहिंजे महबूब करीम गोया ईअं फरमायो आहे त इन चइनी असहाबनि जो ज़मानो मां मुहम्मद जो ज़मानो आहे। अल्लाहु अकबर, हक़ चार यार। छा नबी फरमायो? करनी। छा फरमायई? करनी मुंहिंजो ज़मानो। काफ करनी, काफ अची वियो। सिद्दीक़ जो आख़िरी अखर काफ आहे, उमर जो आख़िरी अखर रे आहे, उस्मान जो आख़िरी अखर नून आहे, अलीअ जो आख़िरी अखर ये आहे। इन चइनी यारनि जा आख़िरी अखर गॾाए त करनी ठही पवंदो। ऐं इन करनीअ खे रसूलुल्लाह पंहिंजो ज़मानो सॼो आहे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था भले खां भलो ज़मानो मां मुहम्मद जो, यानी ईअं सम्झो भलो ज़मानो सिद्दीक़ जो, भलो ज़मानो उमर फारूक जो, भलो ज़मानो उस्मान ज़िन्नूरैन जो, भलो ज़मानो हज़रत अलीअ जो। बेटा धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार, सुहे सहाबिल सथ में मज मस्जिद मणियादार, पोइ चारई चङा चौधार वाहे कांदा हबीब सां। हे चारई मुंहिंजे महबूब सां गॾु हा। काथे हा? मस्जिद मणियादार में हुआ। सिद्दीक़ बि नबी सां गॾु आहे, उमर साईं बि नबी सां गॾु आहे, उस्मान साईं बि नबी सां गॾु आहे, अली साईं बि मुंहिंजे मुहम्मद करीम सां गॾु आहे। सरकार फरमाइनि था खैरुल कुरून करनी, भले खां भलो ज़मानो मुंहिंजो आहे। मुंहिंजो ज़मानो माना ख़ुदि नबी जो ऐं खुलफ़ाए राशिदीन जो ज़माने खे नबी पाक करनी सॼो आहे। पाण फरमाइनि था ॿुधी छॾियो, सुम्मल्लज़ीन यलूनहुम, इन मुंहिंजे ज़माने खां बाद में ॿिए नंबर ते भलो ज़मानो उहो आहे जेको मुंहिंजे असहाबनि जा शागिर्द हूंदा, यानी ताबई हूंदा। नबी से फरमाइनि था मुंहिंजे असहाबनि जो ज़मानो भलो, पर उन खां बाद में ॿिए नंबर में भलो उहो ज़मानो आहे जो जेके ताबई सॻोरा असहाबनि खां बाद में ईंदा, उहो ज़मानो बि भलो। सहाबी माना रसूलुल्लाह जो शागिर्द, सवला लफ्ज़। सहाबी माना रसूलुल्लाह जो सोहबती। अदा सहाबी माना ॾाढे त चइजो, सहाबी सोहबत मां वरतल आहे, जेको नबी करीम सां सोहबत करे उहा सहाबी। महबूब पाक जा सोहबती
भला या ख़राब? ॾाढे ॻाल्हाए। हज़रत गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो त महबती महबूब जा से पिण महबूबा। वाह गिरोड़ी साहब, किरोड़नि जी ॻाल्हि कई आहे ख़ुदा जे वलीअ। महबती महबूब जा, सम्झो था? चिट जी गर्मी लॻी अथव, कोन था सम्झो? महबती कंहिंजा? चओ चओ, महबती कंहिंजा? गिरोड़ी साहब फरमाए तो महबती महबूब जा, जेके मुझे महबूब जा महबती हन से पुण महबूबा। उहे बसांजे अखियुनि जे ठारहा त मुंहिंजा दा सोहबती उनखे चइबो आहे, सहाबी उनखे चइबो आहे जेको मुहम्मद मिठे जो संगती हुजे, महबूब पाक जो गुलाम हुजे, नबी पाक जो शागिर्द हुजे, नबी पाक तां बच्चा घोर करण वारो हुजे, हबीब करीम खां बराहे रास्त दीन सिखण वारो हुजे, नबी करीम जे पुठियां नमाज़ुनि पढ़ण वारो हुजे, सहाबी उनखे चइबो आहे जेको मुंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद जो सोहबती हुजे। रसूलुल्लाह जो सोहबती कॾहिं ख़राब नथो थी सघे। साईं फरमायो असहाबी कुल्लुहुम अदूल। ॿुधी छॾियो, मां मुहम्मद ऐलान थो करे वञा त मुंहिंजो नंढड़े खां नंढड़ो सहाबी बि आदिल अथव। मुंहिंजो को बि सहाबी ख़यानत वारो कोन हो, बेईमानी वारो कोन हो, ख़राब कोन हो। जेके बि मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सोहबत करण वारा हा, उहे सभु भला हा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात उनखे भलो सॼो आहे। पाण फरमाइनि था सुम्मल लज़ीन यलूनहुम, उन खां बाद में यानी सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम खां बाद में नबी से फरमाइनि था यलूनहुम, उहे माण्हू भला आहिनि जेके उन सहाबनि जी सोहबत करण वारा। उनखे छा चइबो आहे? ताबई। ॾाढे चओ छा चइबो आहे? ज़ोर सां चओ छा चइबो आहे? ताबई। ताबई माना हुननि जा ताबेदार, सहाबनि जे पुठियां अचण वारा, ताबेदारी करण वारा। मुंहिंजा प्यारा भाउ, अॼु ॻाल्हि कंहिंजी था कयूं? इमाम आज़म जी। कंहिंजी था ॻाल्हि कयूं? अबू हनीफ़े जी। ऐं तोखे ख़बर हुजणु खपे त इमाम अबू हनीफ़े रदी अल्लाह ताला अन्हु महबूब मुहम्मद करीम जे 8 सहाबनि खां हदीस ॿुधी आहे। हिक खे ॾिसे हा त ताबई थी पवे हा, ॿिनि खे ॾिसे हा त ताबई थी पवे हा। हिकिड़े सहाबीअ जो दीदार करण बि ताबई हुजण जे लाइ काफ़ी आहे। पर इमाम अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह खे शरफ़ इहो नसीब थियो आहे जो मुहम्मद करीम जे 8 सहाबनि खां हुन रसूलुल्लाह जी हदीस पढ़ी आहे। पर मुलाक़ात हुनजी 11 सहाबनि सां थी आहे। घणनि सां? 8 खां मथे, बाक़ी घणा बचा? 9, 10, 11। 3 सहाबी ॿिया हुआ जंहिंजो दीदार कयो हुयईं, कचहरी हुननि सां कई हुयईं, हुनखे भाकुर पाता हुयईं। पर इमाम आज़म अबू हनीफ़े रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि खां हदीस कान ॿुधी हुई, लेकिन जन खां हदीस ॿुधी हई उहे 8 सहाबी हा। हाणे जेको असहाबनि खे ॾिसे उनखे छा चइबो? चओ ताबई। ॾाढे जो छा चइबो? पाण अकेलो ताबई कोन्हे को, किताबनि में ईंदो आहे त अहिड़ा माण्हू जेके ॿिया बि ताबई हुया जन रसूलुल्लाह जे असहाबनि जी ज़ियारत कई ऐं इमाम आज़म जे ज़माने में हा। इमाम आज़म उन्हनि सां बि सोहबत कई आहे। उन्हनि जो तादाद किताबनि लिखियो आहे त 4000 ताबई हुया। घणा ताबई हा? 4000 ताबई हा जो इमाम आज़म 8 असहाबनि खां हदीस ॿुधी आहे ऐं 4000 ताबइन सां सोहबत करे उन्हनि खां बि हदीसूं ॿुधियूं आहिनि। वाह इमाम आज़म अबू हनीफ़ा। पर मुंहिंजा मिठड़ा भाउ, मज़े जी ॻाल्हि इहा बि तोखे ॿुधाए छॾियां त ग़ैब दान नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको आलिम मा कान व मा यकून आहे, जंहिंखे अल्लाह ताला अव्वलीन आख़िर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इहा बि रिवायत जेका मां ॿुधायां थो सा अबू हुरैरे खां रिवायत आहे। नबी करीम जो सहाबी आहे
चवे तो हिकड़े दिहाड़े मुंहिंजो महबूब मोहम्मद सहाबा जे जमात में वेठो आ, वेही वेही मुंहिंजे महबूब पाक इस्लाम कचहरीअ में मुंहुं मुबारक फेरायो आ। मुंहुं मुबारक फेराए नबी पाक कूफे जे तरफ़ कयो आ। हुज़ूर करीम जी ज़ात कूफे ॾे मुंहुं करे, कूफे जे शहर ॾे मुंहुं करे पाण फरमाइनि था, सिराज उम्मती अन्नुअमान अबू हनीफा। और मुझे उम्मत जा सहाबियो, मुझे मथा कलमे भरण वारो, मां मोहम्मद तव्हां के बुधाए थो छॾियां, मुखां बाद में ओ हिन कूफे जे मुल्क मां हिकिड़ो शख्स पैदा थींदो जंहिंजो नालो हूंदो अन्नुअमान, पुट हूंदो साबित जो, हुन जो कुनियो हूंदो अबू हनीफा। पर मां तव्हां के बुधाए थो छॾियां, मां मोहम्मद जे उम्मत जो ॾीओ हूंदो। मुझे उम्मत जो, वाह नबी तो ता कुर्बान वञा। नबी करीम जी ज़ात बाबरकात अॻे ई ॿुधाए था वञनि पिया त मुंहिंजे उम्मत जो ॾीओ यानी इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात अचण वारा आहिनि, जेके मुंहिंजे उम्मत में बाद में ईंदा। ॾीओ उनखे चइबो आहे जंहिंमें ऊंदाहीअ में रोशनी हासिल कबी आहे। बेटा ईसा फरमाइनि था, माणिक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो, अशर वेल हिसाब जे छॾे ना वेंदो। हाणे सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहार लुके चधणी। अल्लाह ताला कुरान में मोहम्मद करीम खे सिराजम मुनीरा सॼो आहे। रब ताला थो चए मुंहिंजो रोशन ॾीओ मोहम्मद करीम आहे। केरु थो चवे? चओ अल्लाह। ॾाढे चओ केरु थो फरमाए? कंहिंजे लाइ? मुंहिंजे नबीअ जे लाइ। सिराजम मुनीरा, मुंहिंजो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहान जे लाइ रोशन ॾीओ आहे। वरी मोहम्मद थो चवे त मुंहिंजे उम्मत जो ॾीओ अबू हनीफो आहे। वाह वाह, कहिड़ो न मुंहिंजे मौला करीम महिरबानी कई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त बेटा ई चवंदो आहे, भली जायूं माइरूं संदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन, बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह ॼाईंदे ई ॼाऊं मां उन जो हिकिड़ो वाक़ियो मां तोखे ॿुधायां, जेको किताबनि लिखियो आहे। दुरूद पढ़ंदो हल, अल्लाह वारे जी ॻाल्हि ॿुधंदो हल। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां ॾाढे हबीब ते दुरूद। मुंहिंजा मिठड़ा भाउ, जंहिं दौर में इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जा वाहन, उन दौर में इमाम अबू हनीफे रहमतुल्लाह अलैह जे वक़्त में, ॼमण गारे दौर में, जेको वक़्त जो ख़लीफ़ो हो, अब्बासिन जी हुकूमत ही, अब्बासी ख़लीफ़ा। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह मदरसे में दाख़िला वरिती आहे। किताब खणी कच्छ में थेलड़ो मां सिबी थी ॾेसि, उन में विझी थेलड़े में किताब रोज़ खणी मदरसे वेंदो हो। उस्ताद खां सबक़ वठी वरी शाम जो मोटंदो हो। 7 सालनि जे उमिरि जे दरमियान आहे। 5 साल खां थोरो वॾो, 7 साल खां थोरो नंढो, माना 5-6 साल जे अंदरि आहे। इन ज़माने में ईसाइनि जे बादशाह, ईसाई मज़हब जे बादशाह मुसलमाननि जे ख़लीफ़े ॾे 3 सुवाल लिखी मोकिलिया त बादशाह 3 सुवालनि जा जवाब अकुल जे ज़रिए ॾे। जे अकुल जे ज़रिए नथो ॾे त मां न क़ुरान मञा, न हदीस मञा, न किताब मञा। अकुल जे ज़रिए तुंहिंजे मौलविन जवाब ॾिना त ठीकु हुजे, न ॾिनऊं त पोइ तोसां जंग कंदुसि, या जंग कजां या हर साल मुंहिंजे ॾंड में ढल भरजां। एलची आयो ईसाइनि जो, सुवाल खणी आयो। वक़्त जे हाकिम खे अची सुवाल ॾिनई। वक़्त जे हाकिम सुवाल पढ़ी मौलवी घुराया। उन ज़माने में कूफे जो शहर इल्म जो मर्कज़ हो। मुंहिंजा अदा इन मां अंदाज़ो लॻा त अलीअ जहिड़ो जवान, चओ सुभान अल्लाह, मदीने जहिड़े पाक शहर खे छॾे ऐं कूफे खे अची पंहिंजो दारुल सल्तनत बनाए। अली साईं फरमाए थो त मां कूफे खे पसंदि थो कयां, जो मदीनो त मदीनो आहे, हुन जो मटु
वॾो ई कोन्हे को, पर उन खां बाद में इल्म जो मरकज़ क़यामत ताईं कूफो रहंदो। हज़रत अली साईं उते दारुल सल्तनत बनायो। हज़रत अलीअ जा आख़िरी पसाह बि जामिया मस्जिद कूफे में पूरा था थियनि ऐं उन सरज़मीन ते अलीअ जो रोज़ो थो ठहे पियो। हज़रत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह बि उन शहर में पैदा थियो आहे। इल्म जो मरकज़ हो जो अलीअ जा सभु शागिर्द उन शहर में मौजूद हुया। हाणे जे वॾा वॾा आलिम आया, बादशाह चयो बाबा जवाब ॾियो मौलवियो, ॾाढियूं पघारूं ॾींदो हा, तव्हांखे नज़राना ॾींदो हा, अव्हांखे मदरसा ठाराए ॾिना अथमि, अव्हांजी वॾी सपोर्ट कंदो आहियां। हाणे त ज़ालिम माॾे सवाल मोकिलिया आहिनि, अव्हां मौलवी मसइलो हल करे ॾियो, न त जंग करणी पवंदी। जे जंग न करे सघुसि त भला पोइ हर साल ढल भरींदुसि, लखे रुपया ॾियणा पवंदा, मुल्क खे नुक़सान आहे, वारो कयो, जान छॾायो। हाणे सुवाल ॿुधो, सुवाल ॿुधायां, ॾाढा ॾुखिया सुवाल आहिनि, ॿुधाइणा बि वरी अकुल जे ज़रिए आहिनि, क़ुरान हदीस मां बि न। पहिरो पहिरो सुवाल, अल्लाह खां अॻु में छा हुयो? ॾुखियो सुवाल आहे न दादा, जाॻो था। नंबर ॿ, अल्लाह जो मुंहुं काॾे आहे? ॿ। टियों सुवाल आहे त हाणे हाणे जंहिं महिल उहो सुवाल पियो करे मूंखे ॿुधाए त अल्लाह छा थो करे? जाॻो था, सुवाल सम्झजो। पहिरो सुवाल, अल्लाह खां अॻु में छा हुयो? नंबर ॿ, अल्लाह जो रुख़ काॾे आहे? ॿ। नंबर टियों, हाणे हाणे जो असां सवाल था कयां, मां तव्हां सां ॻाल्हायां पियो, अलाह जा त कम आहिनि, ज़मीन थो हलाए, आसमान थो हलाए, मुंदूं थो फेराए, ख़ुदा ताला मींहं थो वसाए, माण्हू थो मारे जीआरे, किरोड़े कम आहिनि कुदरत जा, पर न, मां उन्हनि सां ॿधल न आहियां। हिकिड़ो कमु ॿुधा त हाणे अलाह छा थो करे? ॾुखी ॻाल्हि आहे। अची से मौलवी गॾु थिया, अची ख़ल्क गॾु थी, अची मुहदिस गॾु थिया, अची वॾा वॾा फ़क़ीह गॾु थिया, फथको लॻो पियो हुजे, हज़ारे माण्हू गॾु थी विया, सुबुह जो बहस हलियो, मथां ॿेपहरीअ जो टाइम थी वियो, हो एलची मञे ई कोन, घणा ई क़ुरान हदीसूं पढ़ो, चए बाबा क़ुरान हदीस मां मञा ई कोन थो, मूंखे अकुल जे ज़रिए ॿुधायो। होॾो मदरसे खे मोकल थी आहे, हज़ारे माण्हू गॾु थिया पिया आहिनि। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह किताबनि जो बक्सो खयो, हथ में हाणे घर मानी खाइण पियो वञे, दॾ ते जो आयो त बहस लॻो पियो आहे, बादशाह पाण वेठो आहे, एलची वेठो आहे, हज़ारे कूफे जा माण्हू वेठा आहिनि। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह पुछो ॻाल्हि छा आहे? चऊं हीअं ॻाल्हि आहे, सुवाल टे थिया आहिनि, मौलविन सुबुह खां मथो हयो आहे, जवाब नथा ॾेई सघनि। इमाम साहब फरमायो त बादशाह खे चओ त हिकिड़ो छोकिरो आहे, चवे थो मूंखे मोकिले ॾियो त जवाब ॾियां। मूंखे मोकल मिले। अदा हूअं त कंहिं ते अखि कान ॿुॾंदी आहे, ईअं न साईं, हे छा कंदो? पर जो माण्हू फासंदो आहे न त पोइ कान कढणी पवंदी आहे। मौलविन जो ॻाल्हि ॿुधी, बादशाह जो ॻाल्हि ॿुधी, हिकिड़ो छोकिरो आहे, चवे थो मां तो जवाब ॾियां, वठी अचोसि। हज़रत सैयदना अबू हनीफा इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह खे बादशाह जे आॾो पेश कयूं, एलची जे आॾो पेश कयूं। पाण फरमायूं त मां जवाब ॾींदुसि, पर शर्त इहो आहे त हे एलची तो ख़ाली वापसि न वेंदो, मुंहिंजा जवाब मिलण ते कलमो भरे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह मुसलमान थी वञे। ईअं न चवंदो त मां वञी बादशाह सां सलाह कयां, सलाह करणी कान पवंदी। बाक़ी ईअं ज़बरदस्ती बि कान्हे, हिन जो दिमाग़ बि क़बूल कंदो त मुंहिंजा जवाब दुरुस्त आहिनि। बादशाह तख़्त ते, ओ ईसाइन जो एलची बि तख़्त ते, आलिम बि तख़्त ते, ॿी ख़ल्क हेठि वेठी आहे। इमाम आज़म जेको 5-7 सालनि जे जमार जो आहे, उनखे स्टेज जे साम्हूं हेठि बीहारियो अथनि। अबा सुवाल कर त मां तोखे जवाब ॾियां। पहिरों पहिरों हुन सवाल कयो आहे त अल्लाह खां अॻु में छा हुयो? इमाम साहब फरमाया बसि, चए हा बसि, कि मां जवाब तोखे ॾियां थो, पर मूंखे पहिरीं तूं 1 खां 10 ताईं अंग ॻणे ॿुधाए। तोखे अंग ॾांहुं अचनि था अंग? चए हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ॻणियो। हाणे मुंहिंजे सुवाल जो जवाब ॾे, 10 खां अॻु में छा आहे? चयईं 9।
9 का अग में छाहे चयई 8, 8 का अग में छाहे चयई 7, 7 का अग में छाहे चयई 6, 6 का अग में छाहे चयई 5, 5 का अग में छाहे चयई 4, 4 का अग में छाहे चयई 3, 3 का अग में छाहे चयई 2, 2 का अग में छाहे चयई 1, 1 का अग में छाहे चयई 1 का अग में कुछ भी ना है। जे हूंदो जे न कुछ भी कोने, जे न हूंदो जे कुछ भी कोने को, जे ओ बेवकूफा यो 1 2 3 4 5 अंग हल, जेको अंगन में 1 आ उन खां अग में कुछ कोने, जेको हकीकत में 1 आ उन खां भी अग में कुछ कोने। हकीकत में 1 केरु आ? ॾाढे चओ अल्लाह 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 अल्लाह। अल्लाह जो कुरान चवंदो आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। ओ मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद मिठड़ा, तू माण्हुनि खे चई ॿुधाए त अल्लाह 1 आहे, अल्लाह अहद आहे। चओ अल्लाह अहद आहे। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह, इमाम आज़म अबू हनीफे रहमतुल्लाह अलैह जॾहिं ईसाईअ खे ॿुधायो न त जेको अंगन में 1 आहे उन अंगन वारे 1 खां अॻ में को बि कोन्हे, त जेको हकीकत में रब 1 आहे तंहिंखां बि अॻ में को कोन्हे को। ईसाई वाइड़ो थी वियो, बार बार निहारे पियो त छोकिरे मूंखे कीअं जवाबु ॾिनो। हे मौलवी सुबुह खां मथो हणी हणी थकिजी पिया, हिन ॿार कीअं जवाबु ॾिनो आहे? अधु बोखलाइजी वियो। चई बाक़ी ॿियो सुवाल? चई कहिड़ो? चई अल्लाह जो रुख काॾे आहे, अल्लाह जो मुंहुं काॾे आहे? इमाम साहब फरमाए थो ईअं वर्दी कोन ॾींदुसि, मेण बत्ती खणी अचो। मेण बत्ती खणी आया, उनखे ॿारियऊं। जंहिंमहिल मेण बत्ती रोशन थी आहे, इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ओ एलची, तुंहिंजे सवाल जो जवाबु पोइ थो ॾियां, मूंखे पहिरीं जवाबु ॾे त हिन बत्तीअ मेण बत्ती जेका ॿरे थी इन जो मुंहुं काॾे आहे? हिन जो मुंहुं काॾे आहे? एलची चवण लॻो ईसाई त हे नूर आहे, रोशनी आहे, हिन नूर जो मुंहुं हिकिड़े तरफ़ नथो थी सघे, हिन जो जाॾे काॾे आहे? हिन जो मुंहुं जाॾे काॾे आहे? इमाम अबू हनीफो इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हीअ मेण मां ठही आहे, धागे मां ठही आहे, उन खां पोइ हिनखे असां माचीस सां ॿारियो आहे, हथरादू ठहियल आहे, मादे मां ठहियल आहे, उन जो नूर जाॾे काॾे आहे? ऐं जेको हकीकत में अल्लाह नूर समावात वल अर्द, जेको रब करीम सभिनी जहाननि जो नूर आहे, जेकॾहिं हिन बत्तीअ जो मुंहुं जाॾे काॾे आहे त ऐन मा तो वल्लू फसम वजहुल्लाह, जाॾे बि तवजो कंदो त मुंहिंजे रब करीम जी निगाह ऐं इनायत जाॾे काॾे आहे? एलचीअ जा लाह निकिरी आहे। अबू हनीफे हदीस मां साबित कयो त जेका मां हनफी तरीक़े सां तव्हांखे नमाज पढ़ी ॿुधायां थो सा, इहा आख़िरी नमाज आहे जेका मुहम्मद करीम पढ़ी आहे। ऐं इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह इमाम शाफ़ई खां, इमाम अहमद बिन हंबल खां ऐं इमाम मालिक खां, इन्ही टिनी इमामनि खां अॻे आहे। इमाम शाफ़ई इमाम अबू हनीफे जे शागिर्द जो शागिर्द आहे, इमाम अहमद बिन हंबल इमाम अबू हनीफे जे शागिर्द जो शागिर्द आहे, इमाम मालिक इमाम अबू हनीफे जे शागिर्दनि जो शागिर्द आहे। टिनी इमामनि मां केर बि ताबई कोन्हे। इमाम अबू हनीफो ताबई आहे जे 11 असहाबनि जो दीदार कयो आहे। ॾाढे चो घणनि असहाबनि जो? ज़ोर सां घणा असहाब? 11 असहाब। उहे 11 असहाब जन रसूलुल्लाह जो दीदार कयो हो। त अबू हनीफे उन असहाबनि खां बराहे रास्त सिखियो। हाणे जेको हित ॿधे उन्हीअ खे बि तव्हां घटि वधि न चओ, हेठि ॿधे उनखे बि घटि वधि न चओ। इन्ही में वरी ख़ुदा जी हिकिड़ी मर्ज़ी आहे, तव्हांखे ॿुधायां। चओ त ॿुधायां। अल्लाह खे चओ, अल्लाह खे पंहिंजे हबीब जूं
सभई अदाऊं पसंद हन। अल्लाह के पांजे हबीब जूं सब अदाऊं पसंद हन। महबूब खां मुंड में जेके सिखिया उहे को शाम वयो तो को मिस्र वयो, उनके आखिरी महबूब जे फेल जी खबर कान पई, पर महबूब करीम जे उन असहाबी वनी बुधायो त मां पांजे दिलबर के हीअं नमाज पढ़ंदे ॾिठो आ। अल्लाह तो चे इहा भी मुझे हबीब जी अदा है, भली इहा भी अदा कंदा रहन। को हित बधे को हित बधे, को हीअं करे को हीअं करे। अल्लाह ताला फरमाइंदो आ मुझो महबूब सजे जहान जो महबूब आ। मुझे महबूब जी हर अदा मुखे प्यारी आ ऐं हर अदा के सजे जहान में पकड़े सगा तो। केर भी केड़े नमूने सा जीअं बि नमाज पढ़ंदो मुझे हबीब जे सुन्नत मुताबिक पढ़ंदो रहो। सवाल इहो त इनी गैर मुकल्लदन वांगुर अहले हदीसन वांगुर गलत कंखे चवणो कोन्हे। असां इन के इनी जे करे मुंहिंजा दोस्त निदीदा हूं जो इमाम शाफई के गलत चवंदा हन, इमाम मालिक के गलत चवंदा हन, इमाम अहमद बिन हंबल के गलत चवंदा हन, इमाम अबू हनीफे के गलत चवंदा हन। पर असां सुन्नी चवंदा हूं त चारई इमाम हक ते। चओ चारई इमाम, शाफई भी हक ते, मालिकी भी हक ते, हंबली भी हक ते, त हनफी भी हक ते। हू चवंदा हन त चारई ना हक ते, असी रुगो हक ते हो। असी तो ता तवा गलत आयो, छो त असां वट सभनी इमामन सगोरन वट मुख्तलिफ किस्म जे असहाबन जूं हदीसूं हन ऐं असहाबन बयान कयो आ ऐं असहाबन मुझे महबूब करीम जूं जुदा जुदा अदाऊं बयान कयूं आहिन। हबीब जे अदाउन के अल्लाह पसंद कंदो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि या इहा ॻाल्हि तव्हांखे सवली अञा सम्झायां सवली करे। तव्हां चवंदा हाणे कीअं आहे, हिते वारो बि सही, हिते वारो बि सही, हिते वारो बि सही, हिते वारो बि सभु सही। कीअं सही त हिकिड़ो हूंदो, चङो खणी फ़िक़्ह खे था छॾियूं। पीरन वारा हो बेपीरा हो, ॾाढे चओ हिकिड़ा नक्शबंदी गलत आ पर झूठण भी गलत आ। जागो था आओ तो के मां इमाम रब्बानी जी मकतूबात बुधाया जो नक्शबंदी सिलसिले वारन जो सरताज आ। चओ सुभान अल्लाह। ओ तो चे ट्रप जण कुडण रड़ियूं करण, हां हां करणो, हू करणो, लेथड़ण, इहो तो परे आ। पर मुझे तरीके में ये लुडण भी जायज कोने। वेठो हुजे इए वेठो हुजे तो मुन्नी खुदी भैया, ज़बान तारू सा लगल हुजे आई तुझू अखियूं पूरलू हुजन, तुझी दिल चवे अल्लाह अल्लाह अल्लाह। ज़ुबान सा ना, ज़ुबान सा छा चवे रुगी दिल चवे। पोवा नक्शबंदी, नक्शबंदी जो मकसद ही हुआ तू पांजे कल्ब सा कल्बी जिक्र कर। मुझा दोस्तों अजीजो जहरी जिक्र उन वट जायज कोने। हजरत इमाम रब्बानी जी महफिल में एक मुरीद वेठो हो, वेठे 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 जब मुराकबे में इमाम रब्बानी सा वेठो हो, मुराकबे जी हालत में हुन रुगो थधो साह खयो। इमाम साहब कढोस मुझे हल्के मां, कढोस मुझी जमात मझा, हे मुझे तरीके जे खिलाफ आ। असा जे तरीके में अचण जो वेहण जो लायक ना है। असा जो तरीको उहो आ जो उफ भी न निकरे, ज़बान मां कुछ भी न निकरे। साईं किया भला पाण फरमाइंदा हन जड़ी आवी के कुंभर पचाईंदो आ, जेकने किथा भी दूहो निकरी पियो त थाव कच्चा थी पवंदा। हर जाए ते आवीअ के बंद करणो आ। अंदर अंदर में अंदर अंदर में आग बरे, चवे तो निहाई अखानी हो सिख मुहजा सुपरी, सड़े सारो डी हो बाहर बाफ न निकरे।
सिंधी में निहाई चइबो आहे आवीअ खे। छा खे चइबो आहे बाबा? कुंभार जी आवी खे निहाई। चवे तो निहाई अमानी हो सिख मुंहिंजा सुपरी सड़े सारो ॾींहुं हो ॿाहिर बाफ़ न निकिरे। जेकॾहिं किथां बि आवीअ मां बाफ़ निकिरी पवंदी आहे त मुंहिंजा दोस्त दी उहे दिला कचा थी पवंदा आहिनि, दागदार थी पवंदा आहिनि, अंदर अंदर बाहि भरे सभु दिला घड़ा पची वेंदा। अहिड़े तरीक़े सां नक्शबंदी सिलसिले में ॿाहिर बाफ़ बि न कढणी आहे, अल्लाह जो अंदर ज़िक्र करणो आहे। सभई चओ नक्शबंदी भी हक़ ते। ॾाढे चओ कावड़ जी हो छा? चओ चओ नक्शबंदी ज़ोर सां हक़ ते न। पर वरी क़ादरी सिलसिले वारा चओ सुभान अल्लाह। हजरत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो सिलसिलो ओहो त चवंदो आहे बा चरखो इए चोर सुतन खे सार थे तंदु बधीस तकड़ी ॾाढी बधीस डोर पो तिहां पो वञी तोर त तुंहिंजो माणकन खां मथे थिए। अहिड़ो ज़िक्र कर, अहिड़ो ज़िक्र कर, अहिड़ो ज़िक्र कर जो तुंहिंजी ज़ुबान मां त ज़िक्र जो नालो हुजे पर तुंहिंजे वार वार मां ज़िक्र जारी थी वञे। पर जेकॾहिं कंहिं झंग मां निकिरी त वण बि तोसां गॾु अल्लाह जो ज़िक्र कंदा हलनि। सभई चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। चओ क़ादरी भी हक़ ते। क़ादरी भी क़ादिर न वटि 4 तस्बीहूं ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाहु 4 तस्बीहूं ज़िक्र जूं क़ादरी सिलसिले में। वरी सहरवर्दी हजरत शेख शहाबुद्दीन सहरवर्दी। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। असांजे न बरे सगीर में शेख शहाबुद्दीन जो वॾे खां वॾो खलीफ़ो आहे हजरत गौसल आलमीन मुल्तान वारो बुज़ुर्ग। नंढड़ो आ बुढ़ड़ो मुंहिंजो मामो आ। हजरत पीरान पीर भी बुढ़ड़ो आ। वो पंहिंजो मामो बुढ़ड़ो बुढ़ड़े पीरान पीर जे ख़िदमत में गौसल आलमीन 6 महीननि जो आ ख़िदमत में पेश थो करे। ओ अब्दुल कादिर जीलानी ही मुंहिंजो भाणे जो आ, इनखे दुआ कर। में पेश तो करे। ओ अब्दुल कादिर जीलानी ही मुझो भाणे जो आ, इनके दुआ कर। पीरान पीर हजरत गौसल आलमीन के झोली में खणी करे पांजे वात मुबारक मां लुआब शरीफ कढी उन जे वात में विझन था। विझी फरमाइन था सुती मां थो विझांस फैज़ राज ॾिसंदस। सुती माथो विझांस बाकी फैज़ हिन जो राज ॾिसंदा। उन्हीं बुजुर्ग हिन बर्रे सगीर में असांजे हिंद सिंध में पंजाब पाकिस्तान में जेतिरा मुरीद कया मां दावा सां थो चवां कंहिं बि पीर जा एतिरा मुरीद कयनि जेतिरा गौसल आलमीन जा मुरीद। सुभान अल्लाह तो चओ। ॾाढे तो चओ। करे उन दरिया जे किनारे सां उन जाइ ते पहुतो जाते मखदूम सरवर नू बीठो आ। मुंहिंजा दोस्त उन्हीं मां हिकिड़ो सुहिणी सूरत वारो लथो अची मखदूम खे चई अब्बा हलिया मां तोखे कच्छ में खणा। काॾे थो खणी हले? चई ॿेड़ीअ में खणी थो हला। चई ॿेड़ीअ में केरु वेठो आहे? चई ॿेड़ीअ में ॿिन्ही जहाननि जो सरदार रसूलुल्लाह वेठो आहे। तू केड़ा जो मुखे खणण आयो आ? बेड़ीअ में त नबी सही वेठो आ, तू केड़ा? जी मां तो जो ॾाढो अबू बकर सिद्दीक़ आहियां। ओ सरवर नूह तू सिद्दीक़ी आ, तू मुझो रक्त आ, मुझो खून आ, मुझो बचड़ो आ। अज तू पट्टीअ जे लाइ रोई थो पियो। मदीने वारे चयो त हल अबू बकर तुंहिंजे बटे खे मां मोहम्मद करीम पट्टी थो पढ़ाया। अहिड़ी पट्टी थो पढ़ाया अहिड़ो फैज़ थो ॾियां जो वरी कंहिं मदरसे जो मोहताज को न थींदो। सभई चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह।
मुझा सोना मखदूम सरवर नूह को जोड़ो तोड़ो कोन हो, ही तव्हां जो मखदूम साईं सुभान अल्लाह त चओ। दरिया जे सैर सां अचे पियो, जमल पुराणनि हालनि जे भर में पतण जे भर में आयो, तमल उन्हीं पतण वारे के हजरत साईं मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह अट्टो ॾिनो आ। अबा हे अट्टो तो वट अमानत आ, क़िबला ऐं कंहिंखे ॾींदुसि। पाण फरमाइनि था वठण वारो पाण ई तोखां अची वठंदो। साईं नालो त भला मूंखे ॿुधाए त मांखे बि वठण वारो वठे त नालो पुछांसि त पक कहिड़ी आ। जे उन जो नालो हूंदो मखदूम सरवर नूह, अञा उन टाइम ते मखदूम साहब ॼाओ ई कोन्हे। हे अल्लाह जो वली मखदूम सरवर नूह ॾे अटे जा सलाम पियो मोकिले। सुभान अल्लाह त चओ। वहां भी चवन था त नबी के सुभाणे जी ख़बर कान्हे। हजरत मखदूम बिलावल के भी 100 साल जी ख़बर आ त 100 साल खां पोइ ख़ुदा जो वली अचे थो। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। अटो 8 ॾींहं 15 ॾींहं ख़राब थी वेंदो आहे। अटे जो कमु आहे मुजादा, हुनमें कीड़ा पइजी वेंदा आहिनि, अटो ट्रको थी वेंदो आहे। उन मुहाणे चयोसीं अटो त ट्रको थी वेंदो। पाण फरमाइनि था जहिड़े तहिड़े जे हथां तोखे कोन मिलियो आहे, जंहिंजा हथ लॻा आहिनि उहो बि बरकत वारो आहे, ऐं जंहिंजे लाइ मोकिलियो वञे थो उहो बि बरकत वारो आहे। इहो संभाले रखजां, पाण ई जवान तोखां अची वसूल कंदो। हजरत मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह शहीद थी, केतरो अरसो गुजरी वियो, पाण हिन जगह ते बागबान में दफन थी चुका। मखदूम सरवर नूह जो बाबो भी जावल कोने। काफी अरसे खां पोइ हजरत मखदूम सरवर नूह ॼमन था, ऐं अल्लाह जे वली खे इहा भी ख़बरात है मलाह मुहाणो एसी ताईं जेरो हूंदो। चओ सुभान अल्लाह। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। मुझा भा, मुझा दोस्त, मुझा सजण साईं, वो वाकई वक्त थियो उन्हीं मलाह के हजरत साईं गोले अची तो बाबा तो वट सां जी अमानत आ असां के जे ॼारा। हजरत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह तुम्हें मुझा दोस्त नवाज़ियो। हजरत गौसल आलमीन जे फैज़ में 6 तस्बीहूं। हाणे वरी अचो चिश्ती बुजुर्ग। चओ सुभान अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह सहर वर्दी जो 6 तस्बीहूं घणियूं बाबा ॾाढे जो ॿुधायो वरी ॿुधो। ला इलाहा इल्लल्लाह, बी इल्लल्लाह, टी अल्लाह, चौथी लिल्लाह, लिल्लाह, पंजी हू, छही लहू। चई ॿुधायां सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। वरी बी तस्बीह इल्लल्लाह, 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 इल्लल्लाह। चौथी तस्बीह अल्लाह, 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 अल्लाह। या टी तस्बीह, चौथी तस्बीह लिल्लाह, 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 लिल्लाह। पंजी तस्बीह हू